अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर। ये बेहतरीन दुआ है कंहिं बि कम जे लाइ जंहिंजी शुरूआत करणी हुजे। हितां क़ुरान पाक जो सिखणु सेखारणु आहे, इन जूं त बरकतुनि जो, इन जे अजुर जो त हिसाबु कोन्हे को, ऐं इंशाअल्लाह ताला अलाह पाक आसानी ई फरमाईंदो। पर ही कंहिं बि कम जे लाइ दुआ घुरी सघिजे थी पई। ॾाढी सुठी दुआ आहे इंशाअल्लाह ताला। इन जी माना बि सिंधी में लिखी पई आहे। हाणे हीअ असांजी स्लाइड आहे जेको असांजो अब्दुल्लाह भुट्टो साहिबु शेयर बि कंदो आहे ग्रुप ते। ॾिसो त ही जेका आहे, अॼु असां पढ़ंदासीं सूरह बक़रा जूं आयतूं 21 खां 29। ठीकु आहे न, इंशा अल्लाह ताला। इन में छा आहे, इंसाननि खे ख़िताब कयो अलाह पाक, ऐं ॿुधाए थो त पंहिंजी तारीफ़ अलाह पाक करे थो त रब केरु आहे। इहो घणनि ई जायुनि ते आहे। अलाह पाक पंहिंजी ॿुधाई आहे तारीफ़ त रब केरु आहे, रहमान केरु आहे। हिन में बि आहे कुझु आयतूं त इंसाननि खे ख़िताब आहे, ऐं उहो इंसाननि खे ख़िताब छो आहे उहो अॻिते जी आयतुनि ते ईंदासीं त हुनजो पर्पज़ बि ॾिसंदासीं, रीज़न छा आहे। क़ुरान पाक जहिड़ी हिकिड़ी सूरत आणियो अलाह पाक, इहो बि चैलेंज कयो आहे सभिनी खे। ॿियो हुन में ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं आहिनि त तालुकात न आहिनि छिनणा पंहिंजी मिटी माइटी वारा। असां जंहिंजो अहसास ई कोन कंदा आहियूं, छड़ो भेॾी ते रखी निमाज़ पढ़णी आहे, रोज़ा रखणा आहिनि, हज ऐं उमरा करणा आहिनि। पर इहो ख़बर न आहे त जॾहिं असां हज ते रवाना थिया आहियूं, उमिरे ते रवाना थियूं था पिया, त पुछूं असांजो कहिड़ो अज़ीज़ क़रीब असां सां नाराज़ आहे। इहो असां सोचींदा ई कोन आहियूं। इन करे बहरहाल अलाह पाक इहो हिन में ज़िक्र आयो आहे तालुकात रखण जो, तालुकात न छिनण जो। ऐं मच्छर जो हिकिड़ो मिसाल जेको अलाह पाक क़ुरान पाक ॾिनो, हिन ते बि ॻाल्हाईंदासीं इंशा अल्लाह ताला। हिन तस्वीर जो बि हिकिड़ो पंहिंजो मक़सदु आहे। सूरह बक़रा माना बक़रतुन माना इस्म, इहो नालो आहे न, ॻऊं खे चइबो आहे। हिन ॻऊं जी माना नाले सां या निस्बत सां नालो रखियलु आहे हिन जो। बक़र चऊं या अल बक़रा चऊं, बक़रतुन थींदो या अल बक़रा थींदो। ठीकु। उन खां पोइ हिन 286 आयतूं इन नंबर जो बि सम्झी आया आहियूं, 40 रुकू हिन में। हिन जो रंग इहो छो आहे, इहो रंग बि क़ुरान पाक में ई ॾिनल आहे। इन रंग जो बि ज़िक्र ईंदो इंशा अल्लाह ताला अॼु जॾहिं हलंदासीं उते त पोइ। आयतूं 1 खां 5 इन में छा हुयो, मुतक़ीननि जो ज़िक्र हो त परहेज़गार ख़ुदा तरस माण्हू कहिड़ा आहिनि। अलाह पाक उन डेफिनेशन ॿुधाई त उहे 6 डेफिनेशन्स आहिनि। उहे ई माण्हू जेके उन ते अमल कंदा उहे ई माण्हू कामयाबु आहिनि। उहे ई ज़िक्र थियल आहे। हिनखे पाण खे हाणे असांखे अचणु खपे। क़ुरान पाक पढ़ूं था जेको असां काफ़ी सम्झी आया आहियूं। हाणे असांजी लेवल थोरी अॻिते हली चुकी आहे। असांजे मेंबरनि खे पाण क़ुरान पाक पढ़ंदे इहा ॻाल्हि सम्झणु खपे इंशा अल्लाह ताला आस्ते आस्ते। हीअ 6 हिन में जेके आयूं आहिनि निशानियूं। उन खां पोइ आयतूं हलियासीं 6 खां 7। 2 जेके आहिनि सिर्फ़ु आयतूं अलाह पाक काफ़रनि जो ज़िक्र कयो। ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम, उन्हनि जे दिलनि ते मोहरूं आहिनि, छो जो उहे ज़िदी हुया। हसद हुयो, साड़ हुयो, ज़िद हुयो, जेको कुझु बि हुयो पंहिंजो जेको उन्हनि जो अमल जे करे अलाह पाक उन्हनि जे दिलनि ते मोहरूं हणी छॾियूं त हाणे उहे ईमान न आणींदा बसि। उन खां पोइ 8 खां 13 ताईं 13 आयतूं अलाह पाक ज़िक्र कंहिंजो कयो, मुनाफ़िक़नि जो। जेके धोखेबाज़, उहे मुनाफ़िक़ थींदा छा आहिनि हक़ीक़त में। नफ़क़त अञा अॻिते हलिबो न, हिन जी जेकॾहिं माना खणी हलिजे त डिफरेंट माना ईंदी, पर काफ़ी हिन में वक़्तु लॻी वेंदो। पर सिधी सवली माना इहा आहे त यानी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि हुजे, ज़ुबान ते ॿी ॻाल्हि, इहो ॾाढो ख़राबु आहे। हुनखे अलाह पाक 13 आयतूं में उन्हनि जी निशानदेही कई, उन्हनि जा मिसाल ॿुधाया। आयतूं 21 खां अॼु पढ़ंदासीं 29 ताईं। पहिरियों हलूं था 21 खां 24 ताईं। उहे आयतूं उन में छा आयो आहे, समूरी इंसान ज़ात खे अलाह पाक ख़िताब कयो आहे। अलाह पाक जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो। कॾहिं चवंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़िक्र उन लाइ थींदो आहे क माना तोखे उतां लाथोसीं तो ॾांहुं क़ुरान पाक, है न। इन अंज़लना किताबनि मुबारकुन उनज़िल इलैका, तो ॾांहुं लाथोसीं माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब आहे, ईअं न। उन खां पोइ अलाह पाक काफ़रनि खे ख़िताब कंदो, कॾहिं मुशरिकनि खे, कॾहिं यहूदियुनि खे, कॾहिं मोमिननि खे, कॾहिं इंसान खे। हिन में छा आहे, इंसान आयो आहे। ॿियो असांजे संदसि अलाह पाक जो चैलेंज इहा आहे। हाणे अलाह पाक ते आयत शुरू थिए थी पई
या अय्युहन्नास सुअबुदू, ही हमज़तुल वस्ल आहे, छो हिनखे गॾाईंदासीं त थींदो सुअ, या अय्युहन्नास सुअबुदू रब्बकुमुल्लज़ी, ही बि हमज़तुल वस्ल आहे, ठीकु आहे। जॾहिं गॾाईंदासीं त मुल्लज़ी थींदो। ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ाबिलिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हाणे छा थींदो, ए माण्हूअ, ॾिसो हाणे या अय्युह नास जेको असां चयोसीं त इन जो हिकिड़ो सबबु आहे अलाह पाक खे नास खे ख़िताब करण जो, उहो इहो आहे त जॾहिं सूरह बक़रा शुरू थी त मोमिनीन इन जी ॻाल्हि आई त इहा हिदायत आहे कंहिंजे लाइ, मुतक़ीन लाइ। मोमिन बि न चयो वियो, काफ़िर बि न चयो वियो, मुस्लमान बि न चयो वियो, कुझु बि न चयो वियो, मुतक़ी। मुतक़ी छा हूंदो आहे, जेको ख़ुदा खां डिॼे, परहेज़गार हुजे, माना अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ हुजे, हक़ीक़त हुनखे ॾिसंदड़ हूंदो न, उनखे हक़ीक़त अलाह जो ख़ौफ़ हूंदो, त पोइ उहा ॻाल्हि उहो सम्झंदो। हिकिड़ो बेपरवाह हूंदो न, उनखे परवाह न थींदी त छा बि चयो थो वञे, हक़ जी ॻाल्हि आहे, कहिड़ी बि सुठी ॻाल्हि आहे, उन ॿुधंदो ई कोन। पर ही मुतक़िन जी ॻाल्हि जॾहिं आई त अलाह पाक उहा ॻाल्हि ॿुधाई। ठीकु, हाणे उन खां पोइ थियो छा त ॻाल्हि आई पोइ कंहिं ते, काफ़िरनि ते, उहे ई मुतक़ीन फलाह वारा आहिनि, ठीकु आहे, उहे मोमिननि जी। उन खां पोइ काफ़िरनि ते ॻाल्हि आई, माना अलाह पाक दीन जे हिसाब सां माण्हुनि खे टिनि ग्रुपनि में विराए छॾियो, मोमिन, मुतक़ी मोमिन, उन खां पोइ काफ़िर, टियों मुनाफ़िक। इहे जॾहिं ग्रुप थी विया त उन्हनि जी अलाह डेफिनेशन ॿुधाए छॾी। हाणे जनरली सभिनी इंसान ज़ात खे ख़िताब आहे। छा आहे ख़िताब, या अय्युहन्नास उअबुदू, ए माण्हू, ए इंसानो, इबादत कयो अलाह पाक जी, पंहिंजे रब जी, रबकुम, अलाह हुकुम न थियल आहे, रबकुम, पंहिंजे रब जी, पंहिंजे पालनहार जी। ऐं पालनहार में अलाए तमामु वॾियूं ॿ टे ॻाल्हियूं अची थी वञनि, यानी उन में ख़ालिक बि अची थो वञे, मालिक बि अची थो वञे, ऐं इहे सभु शयूं अची थियूं वञनि हुन में, ठीकु आहे न। छाजे करे कयो, लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां जेको केरु, अल्लज़ी रब्बकुम, पंहिंजे पालनहार जी, अल्लज़ी ख़लक़कुम, उहो जंहिं पैदा कयो अव्हांखे, वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, ऐं अव्हांखे अव्हां खां जेके अॻु हुआ, लअल्लकुम तत्तक़ून, त मन में डिॼो ऐं सिधी वाट वठो। माना सभ खां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आहे, जेका अलाह पाक इंसाननि खे चवे थो पियो, इबादत कयो पंहिंजे रब जी, बसि सभ खां पहिरीं इंपॉर्टेंट ॻाल्हि जेको अलाह पाक सभिनी इंसानात खे चई। और हमज़तुल वस्ल जॾहिं थियो, हाणे छा आहे हिन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, हीअ आयो आहे रबकुम, ठीकु आहे, इन खां पोइ आयो आहे ही। हाणे छा ही पढ़बो हीअं, रब्बकुमुल्लज़ी, इहे लिखियो पिया पूरो, ठीकु। हीउ क़ुर जो लफ़्ज़ न आहे, असां थोरो सम्झाइण लाइ ईअं कयो आहे त रब्बकुमुल्लज़ी। जेकॾहिं मां रब्बकुम ते सुकून थो कयां, बीहां थो, ऐं मां वरी हितां पढ़णु थो चाहियां, त हितां मां पढ़ी नथो सघां, छो जो कोई बि लफ़्ज़ उन ते जेकॾहिं हरकत न हूंदी त उनखे पढ़ी न सघिबो आहे। इन करे ज़रूरी थींदो त या त मां इनखे कंहिं पोएं लफ़्ज़ सां मिलाए पढ़ां, पर जेकॾहिं मूंखे हिन लफ़्ज़ खां ई पढ़णो आहे, मुंहिंजो ज़िद आहे इहो त मां हितां ई पढ़ंदुसि, त पोइ मूंखे उनखे का हरकत ॾियणी पवंदी। उहा कीअं हरकत ॾींदुसि मां, उन में छा थींदो त हिन खां पोइ जेको अखर आहिनि उनखे मां ॾिसंदुसि त लाम ते शद आहे न, इहो शद ईअं थींदो आहे, पहिरियों जज़्म, पोइ लाम खे ज़बर आहे त ज़बर ईंदी, त पोइ इनखे कानून इहो आहे त जॾहिं बि अल अचे, उनखे जॾहिं मां पढ़णु चाहियां थो त अलिफ ते मां फतह ॾींदुसि, फतह ज़बर ॾींदुसि मां, छो जो इहो टियों अखर थी थो वञे न, टे अखर वारी निशानी ॾिबी आहे, ठीकु। पोइ हिनखे मां छा पढ़ंदुसि, अल्लज़ी। इहो कानून आहे त जॾहिं बि अल अचे, माना हमज़तुल वस्ल खां पोइ लाम अचे, माना अल थी वियो न, सम्झो त तव्हां हुनखे ज़बर ॾेई करे अल पढ़ंदव, बसि इहो तय आहे, ठीकु थियो। कुम आयो आहे हिते, ॾिसो खोड़ दफ़ा कुम ईंदो, कुम खे सम्झणु तमामु लाज़मी आहे। इहो छा आहे, प्रोनाउन आहे, माना इहो असांजो छा आहे, हिनखे छा चवंदा आहिनि, प्रोनाउन खे दमीर। हाणे हिते ख़लक़ जी ॻाल्हि आई त ख़लक़ जो हिकिड़ो इनखे चइबो आहे, टे इन जा रूट आहिनि, ख़ा, लाम, क़ाफ़, इन सां लफ़्ज़ ठहियो ख़लक़, माना ख़ल्क़ियो। इहो छा आहे, इहो ईंदो मादी में, ख़ल्क़ियो, ख़लक़ ज़बर ईंदी जॾहिं मादी थी वेंदो आहे। ऐं असां हिनखे चवंदा आहियूं, जेके टे अखर आहिनि न, इन्हनि खे चइबो आहे
फ़िअल आहे, इहो माना को कमु थियो आहे न, फ़िअलुल सलासीउल मुजर्रद, माना 3 अखरनि वारा, यानी 3 अखरनि वारा लफ़्ज़ कोई बि, ठीकु। उन में पोइ असां गिरदान ठाहींदा आहियूं, उनखे चइजे माना इहो असनाद ठाहींदा आहियूं, या हिनखे तसरीफ़ चइबो आहे हिन में अरबी में, सिंधी में चवंदा आहियूं गिरदान ठाहींदा आहियूं। मादी मुदारिन अम्र ख़लक यख़लुक़ु उख़्लुक़, इहो कीअं ठहंदो इहो बि सम्झंदासीं। पोइ हिन में वरी असां फ़ाइल मफ़ूल ऐं फ़िअल ॾिसंदा आहियूं। फ़ाइल कहिड़ा, ख़ालिक़ असां चवंदा आहियूं ख़ालिक़ुन, मख़लूक़ुन इहो मफ़ऊल आहे जंहिं ते असरु थियो फ़िअल जो, ऐं फ़िअलुन छा आहे, ख़ल्क़ुन। सिंधी में छा चवंदो, ख़लक माना ख़ल्क़ इहो, मुदारिन में छा थींदो आहे, ख़ल्क़े थो ख़ल्क़ींदो, हाल ऐं मुस्तक़बिल ॿई ईंदा आहिनि। अमर माना उनखे हुकुम ॾिबो आहे, ख़ल्क़े का शइ ख़ल्क़े, ठीकु आहे, ख़ल्क़ींदड़ ख़ल्क़ियल का शइ ऐं ख़ल्क़िण। हिन ते मां थोरो मुख़्तसर वेंदुसि, जो ग्रामर असां अॻिते हली कंदासीं पिया। हीअ हुननि जो अंग्रेज़ी में आहे, हिनखे असां चवंदा आहियूं वर्बल नाउन, यानी मस्तर चवंदा आहियूं, मस्तरनि, यानी जेको उहो फ़िअल कमु करे थो पियो उनजो नालो छा आहे, उहो मस्तर आहे। इनखे सम्झंदासीं ग्रामर पार्ट में, पर आइडिया हुजणु खपे त थिए छा थो पियो। इहो 261 भेरा ई आयो आहे, 261 भेरा, हिकिड़ो दफ़ो सम्झी वियासीं माना 261 भेरा असां हिनखे जाते क़ुर पाक में आयो आहे, असां लाइ आसान थी वेंदो सम्झणु। आयत ते हलूं था पिया, अलाह पाक इहो चए थो पियो त अलाह जी इबादत कयो, ठीकु। पोइ अलाह पाक अॻिते छा थो चए, हाणे पंहिंजे रसूल पाक जो बि ज़िक्र ईंदो ऐं क़ुर पाक जो बि ज़िक्र ईंदो। अलाह पाक चवे थो पियो त वइन कुंतुम फी रैबिन, ला रैब फी असां अॻु में पढ़ी आयासीं त तव्हां इन में कोई शक कोन्हे, ला माना कोई शक कोन्हे। हाणे हिते तो अलाह पाक चवे वइन कुंतुम, ऐं जेकॾहिं कुंतुम अवी आहियो, फी रैबिन शक में, मिम्मा नज़लना अला अबदिना, जेकॾहिं तव्हां आहियो शक में उन बाबति जेको असां लाथो आहे पंहिंजे बाने, आबिद ना, ना माना दमीर आहे, असां अब्दुन असां लाथो आहे, है ना, नज़ल ना, ॾिसो ना हिते बि आयो आहे, नज़ल ना असां लाथो आहे कंहिं ते, अला अबदिना पंहिंजे बाने ते। उबानो केरु आहे, असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ सलाह शरीफ़ पढ़े, छो जो जेको सलाह शरीफ़ नथो पढ़े त हदीस मुबारक में अचे थो पियो हुनजी मफ़हूम इहा त उहो बख़ील आहे। त असां जॾहिं बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो खणूं त पोइ हुन सलाह शरीफ़ ज़रूरु पढ़ूं। माण्हू के नाले में सॾींदा आहिनि कंहिंखे, अला अली मोहम्मद, ख़ान मोहम्मद, उन वक़्तु ज़रूरी हरू भरू न आहे, वल्लाहु आलम, पर किथे ईअं पढ़ियो आहे त हरू भरू ईअं न आहे त तव्हां जिते नालो खणो पोइ ज़रूरी आहे। पर जेकॾहिं दिलि में चए का बि नालो ईअं पढ़ूं था क़ुर पाक या कुझु, त पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु तमामु बहितरीनु आहे, छो जो बख़ीली न थिए पर सख़ा कजे, ठीकु आहे। ऐं इहो त अलाह पाक ई फरमायो आहे क़ुर पाक में, त नबी करीम सल्लल्लाहु, असां बि सलात पढ़ूं था, अलाह पढ़े थो, अलाह जा मलाइक बि पढ़नि था, ठीकु आहे न, त तव्हां बि पढ़ो, त इहो हुकुम आहे इहो अलाह पाक जो तक़रीबन। त आयत चवे थी पई जेकॾहिं अवी आयो शक में बाबति उनजे जेको यानी क़ुर लाथोसू पंहिंजे बाने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त पोइ छा, जेकॾहिं तव्हांखे शक आहे हिन ते, त पोइ छा थो चए अलाह पाक, फातू पोइ आणियो बिसूरत में मिसली, काई सूरत हिकिड़ी उन जहिड़ी, मतिलबु अलाह पाक क़ुर पाक जो फ़हम करणु खपे, तदबर करणु खपे ॻाल्हियुनि में, त क़ुर पाक छा थो चवंदो वञे, हिते ॻाल्हि ख़तमु न थी वई आहे, अलाह पाक अञा ॻाल्हि अॻिते थो चए, वद ऊ ऐं सॼो, दुआ कबी आहे न अलाह पाक खे सॾिबो आहे, वद ऊ ऐं सॼो, या आणियो बि मतिलबु थी सघे थो पियो सिंधी में तर्जुमे में। शुहदा आकुम, शुहदा माना छा, जेको जेको शाहिदी ॾे, हिते थींदो शाहिदनि खे, शुहदा आकुम माना तव्हांजा शाहिद, पर क़ुर पाक जे तफ़सीरनि में इन्हनि लिखियो आहे त मुफ़सरनि त इहो मददगार जे लफ़्ज़ में बि इस्तेमालु थींदो, माना आणियो का हिकिड़ी सूरत, पोइ भले आणियो उनजा शाहिद जेके ॿुधाइनि त इहा बाबा सही सूरत आहे, इन में को मतिलबु निकिरे थो, या का यूनिक ॻाल्हि आहे, या इहो इन मतिलबु छा थो निकिरे, शुहदाकुम मिन दूनिल्लाहि, अलाह पाक खां सवाइ, इन कुंतुम सादिक़ीन, जेकॾहिं तव्हां सवाइ सचा आहियो। हाणे इन में हिकिड़ी वॾी हिकमत आहे, आणियो शाहिद या मददगार, इन जो इहो आहे, इन हिकिड़ी ॻाल्हि इहो ॾिसो त ही फी जेको हर्फ़ जर आहे न, त हिते हिन जे माना ते शाहिदनि ते हलो, उन खां पहिरीं छड़ो हिकिड़ी शइ हिते ॾिसूं, फी रैबिन,
फी जेको हर्फ़ जर आहे उन खां पोइ जेको इस्म आहे उनखे मजरूर कयो अथई त इहो जारिन व मजरूर चवंदा आहियूं असांखे, इहो असां सम्झी आया आहियूं। औला हीअ बि हर्फ़ जर आहे, आबिद हिनखे कसरा अची वई, इहो बि जारिन व मजरूर। बे सूरतिन हिनखे बि कसरत आहिनि आई, ऐं हीउ जेको आहे मजरूर थी वियो लफ़्ज़ सूर, ऐं हीउ बा छा आहे, इहो बि हर्फ़ जर आहे। जिते बि हर्फ़ जरिन ईंदो उन खां पोइ इस्म ईंदो मजरूर थी वेंदो उहो, त उनखे असां छा चवंदा आहियूं कॉम्बिनेशन खे, जारिन व मजरूर। इहो सम्झणु खपे। इन करे हाणे हिते बि कुम आयो आहे, असां वेठोसीं ओहे कुम, ही कुम ओ ही न ही कुन तुम ही अलॻि ॻाल्हि आहे, ही कुम हिनखे ॾिसंदा दमीरनि खे अती हली। हाणे पंहिंजे मददगारनि मां ॿ मतिलब थी सघनि था, यानी जिन बुतनि खे तव्हां पूॼियो था उन्हनि खे शायदि खणी चो बुत शायदि थींदो, माना केॾी तनक़ीद आहे अलाह पाक जी उन्हनि ते, त जेके तव्हां पूॼियो था क़ुर ते शक था कयो, त पोइ तव्हां अहिड़ी का आयत बि ठाहे अचो क़ुर जहिड़ी, ऐं पंहिंजे शाहिदनि खे वठी अचो, हिननि खे बुतनि खे जेके तव्हांजा महबूद आहिनि उहे चवनि असांखे न त हीअ बि का शइ आहे, माना थी नथो सघे। केॾी न वरी अकुल खे झंझोड़ण वारी ॻाल्हि आहे, त उहे बेजान कीअं शायदि थींदा। ॿी न मतिलबु इहो थो निकिरे त काफ़रनि जा सरदार, यानी जेके पंहिंजे यादाश्त ऐं शेरो शाइरी में कंहिंखे पाण जहिड़ो बि न सम्झंदा हुआ, ऐं जेके यहूदी आलिम हूंदा हुआ उहे बि जेके पाण खे वॾा आलिम सॾाईंदा हुआ, ऐं त माना उन्हनि खे इहा चैलेंज हुई, ऐं इहा क़यामत ताईं रहंदी सभिनी जे लाइ, कंहिंजे लाइ बि ठाहे अचो का हिकिड़ी अहिड़ी सूरत क़ुर पाक जहिड़ी। हाणे इहा न उन्हनि जे वस में हुई उन वक़्तु, न ई क़यामत ताईं को इहो चैलेंज पूरी करे सघंदो त को क़ुर पाक जहिड़ी हिकिड़ी सूरत बि आणे ॾे। माण्हुनि कोशिशूं कयूं आहिनि, हिस्ट्री में आहे, पर उहे कोन, ज़ाहिरी ॻाल्हि उनखे थी नथो सघे क़ुर पाक जहिड़ी आहे त हाणे छा हुजे, भली त सुपर कंप्यूटर हुजे या नए दौर जी AI हुजे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हुजे, मुमकिन न आहे। हलूं था पिया अॻिते 22 नंबर आयत अलाह पाक चए थो, हाणे हिते ॾिसो वरी ही आहे हमज़तुल वस्ल आहे हिन आयत में, हितां थी शुरू थिए। हाणे मां हिते हिनखे कीअं पढ़ां, इहो त ॾाढो ॾुखियो थींदो, या त हिनखे मूंखे का हरकत ॾियणी पवंदी, हरकत कहिड़ी ॾियणी पवंदी, छो जो लाम आहे न, त हिन खे मूंखे अल्फ खे हरकत, माना जेको हमज़तुल वस्ल खे फतह ॾियणी पवंदी, अलज़ी करे पढ़णो पवंदो, या वरी हिन में जेको आयत हिते ख़तमु थिया त मां हिनखे छा पढ़ां, ततकू नल्लज़ी, या मां अल्लज़ी पढ़ंदुमि या ततकू नल्लज़ी, हुन पोइ आयत सां गॾाए। अच्छा, अल्लज़ी चइबो उहो जंहिं, जअल माना ठाहियो, लकुम अव्हां लाइ। हाणे अलाह साईं जॾहिं चए थो पियो सभिनी इंसाननि खे त कंहिंखे पूॼो, तव्हां पंहिंजे रब खे, उहो रब केरु आहे, हाणे अलाह पाक उहो थो ॿुधाए, रब उहो आहे अल्लज़ी जंहिं ठाहियो अव्हां खे, ठाहियो अव्हां खे न, सॉरी ग़लति, लकुम अव्हां लाइ, ठाहियो अव्हां लाइ, छा ठाहियईं, अल अर्द ज़मीन खे, फिराश, या ईअं चइजे फिराशं व समा बिना, अल अर्द फिराश, फिराश थींदी आहे माना जीअं न इहो फिरासी बि चवंदा आहियूं, फराशी विछाइबी आहे फर्श खे, इहो फर्श बि उतां निकितल आहे, विछायल आहे न, फर्श को हेठि मथे त न हूंदो आहे, उहो ॾाकण हूंदी आहे, फर्श सिधो हूंदो आहे विछायल, अलाह पाक ज़मीन खे फर्श करे छॾियो आहे, आहे भले गोल, पर जिते तव्हां रहंदा उते तव्हां फर्श ॾिसंदा, सिधी हूंदी आहे न, एॾी वॾी ज़मीन आहे, तो जिते तव्हां रहंदा आहियूं असां उहो सिधो लॻंदी आहे। त जंहिं ठाहियो लकुम अव्हां लाइ, ॾिसो न अलाह पाक चए थो अव्हां लाइ ठाहियो, छा ठाहियईं, ज़मीन खे विछाणूं, आसमान खे छत, ऐं वसायाई आसमान खां पाणी यानी मींहं जो, पोइ उन मञा कढियाई रोज़ी, यानी उन मां रोज़ी पैदा कयाई, उन मां कढियाई छा, मेवा, यानी हर जिन्स जा मेवा खणी, हिकिड़ो थोरी आहे मेवो, मेवा, सभु मेवा जेके बि अलाह पाक जिन्स जा ख़ल्क़िया आहिनि, मेवा, छाजे लाइ, रिज़्क़ अव्हां लाइ, लकुम, ॾिसो लकुम कुम आयो आहे न वरी हिते, रिज़्क़ कंहिंजे लाइ, रिज़्क़ लकुम अव्हां लाइ, पोइ ॾिसो फला तजअलू, पोइ अवी न ठाहियो, लिल्लाह अल्लाह सां, अंदादन कंहिं ॿिए खे, शरीक व अंतुम तालमून, ऐं तव्हां ॼाण हूंदे, इन्हनि खे काफ़िरनि खे जेके ॼाण हुई त अलाह असांजो आहे, क़ुर पाक में अॻिते हिकिड़ी आयत ईंदी त तव्हां जेकर हिन खां पुछंदव न, त पोइ तव्हांखे
ॿुधाईंदा त इहो सभु अलाह ई थो करे, सभु अलाह आहे जेको असांखे माना। पर हू छा आहे त बुतनि में अची करे पोइ गुमराही में अची ऐं इहो बि कोई ज़िक्र कंहिंजी इनशा ताला इहो बि कबो त इहे बुत खणी केरु आयो हो कब्तुल्ला शरीफ़ में, इहा बुत परस्ती शुरू किथां थी? आदम इब्राहिम अलैहिस्सलाम त ईमान छॾे वियो न, इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद में बि ईमान हुयो, पोइ इहो ख़राबु अची कीअं थियो? इहो तक़रीबन 1000-1.5 सालनि खां पोइ जेको अम्र बिन लोहे हुयो, उहो वञी शाम मां बुत खणी आयो हुयो, पोइ इहो बुत परस्ती शुरू थी। ख़तमु वरी कॾहिं थी? जॾहिं मको पाक ख़तमु थियो, तंहिंखां पोइ इहा बुत परस्ती ख़तमु थी। ठीकु, हाणे हिन में लफ़्ज़ ई ॾिसो तव्हां सम्झण जी कोशिशि कबी इहा, हिते ॾिसो पहिरियों आयो जअल, जअल माना छा? ठाहियो। इहो छा आहे? फ़िअल आहे, उहो ठाहियो माना का शइ ठाहिणु, ठीकु आहे। उन खां पोइ आयो आहे अनज़ल, नज़ल माना वसायो, इहो बि को कमु थियो आहे त हीअ अंज़ल, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो फ़अख़रज माना कढियो पाणी, ठीकु आहे न, माना इहो बि को कमु थियो आहे, इहो बि आहे। ऐं हीअ फला तजअलू, उहो असां अॻ में ॾिसी आयासीं त या ॾिसंदासीं अॻिते हली करे, तजअलू माना जअल माना उहो ठाहिणु, उहो ही जअल, सॉरी ही रिपीट थी वियो न, हिते बि जअल आयो आहे, हिते तजअलू आयो आहे, पर इहो बि जअल मां निकितल आहे। त इहे टे फ़िअल आहिनि असांजा, छा आहिनि? फ़िअल। बाक़ी ही वरी ॾिसजे अर्द, इहो असांजो इस्म आहे। छो जो टे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि किथे बि आयत में, क़ुर पाक जी कंहिं बि आयत में तव्हां ॾिसंदव त टे ॻाल्हियूं हूंदियूं, या उहो माना लफ़्ज़ जेको हूंदो, या फ़िअल हूंदो, या इस्म हूंदो, या हर्फ़ हूंदो। ही छा आहिनि? हाणे असां ॾिसूं था पिया, ही फ़िअल आहे, हीअ बि फ़िअल आहे, हीअ बि फ़िअल आहे, अर्द या ज़मीन आहे। पर इहो छा? इहो मोनस चइबो आहे हिनखे, हिनखे मोनस चइबो आहे, समाई। हक़ीक़ी मोनस न आहे, पर लफ़्ज़नि में समाई इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। ठाही, ज़मीन ठाही, ज़मीन ठाहियो न चइबो, ज़मीन ठाही। उन खां पोइ फ़िराश, इहो मोनस आहे। फ़र्श बणायो, फ़र्श ठाहियो, फ़र्श ठाही न चवंदा आहियूं, फ़र्श ठाहियो। हालांकि फ़र्श या ज़मीन न मोनस आहे न मुज़कर आहे, कुझु बि न आहे, पर ॻाल्हाईंदासीं त या मोनस थींदो या मुज़कर थींदो, ठीकु। उन खां पोइ समा, इहो आसमान जेको असां मथे ॾिसूं था मथे, इहो बि मोनस आहे। ऐं बिना आहे माना ठाहियो, इहो हिनखे छा चइबो? छत आहे इहा, जीअं इहा बिना माना छत, इहा बि असांजी मुज़कर आहे। उन खां पोइ मां लाथो आसमान मां, छा? पाणी, पाणी बि इस्म आहे, ऐं इस्म कहिड़ो आहे? इहो मुज़कर। इहो हिते ॾिसणो पियो असां ॾिठोसीं, ठीकु। हाणे कुम आयो, इहो अॻिते हली सम्झंदासीं ज़मीरनि खे वरी। जअल पहिरियों आयो ख़लक़, हाणे आयो आहे जअल, इहो घणा दफ़ा आयो आहे? 340 भेरा। हिन जो रूट छा आहे? जीम ऐं लाम, ठीकु आहे। हाणे इनखे रूट बि चवंदा आहियूं ऐं कलिमतुनि बि चवंदा आहियूं, इहो बि अॻिते हली सम्झंदासीं। हिनखे हिकु कहिड़ो आहे? जीम कलमू, ऐन कलमू, लाम कलमू, ठीकु। हाणे इहो छा आहे? अगेन इहो फ़िअलुल सलासियुल मुजरद, 3 अखरनि जो फ़िअल आहे इहो, 3 अखरनि जो। मादिन मुदारे अम्र, जअल यजअल इजअल, ठाहियो, ठाहे थो, ठाहींदो, इजअल माना ठाहे, ठीकु। वरी फ़ाइलुन मफ़ूलुन फ़िअलुन, जाइलुन मजऊलुन जिअलुन, माना जाइलुन ठाहींदड़, मजऊलुन ठहियल, जिअलुन माना ठाहिणु। इहो छा आहे? वर्बल माना ठाहिण जो कमु आहे, इहो हिनखे मस्दर चइबो आहे, या ठीकु आहे। हाणे जअल असां ॾिठोसीं, ॿ असां वर्ब ॿिया आया असांजा फ़िअल, कहिड़ा आया? अंग्रेज़ी में चइबो वर्ब, ठीकु। नज़ल ऐं ख़रज, इहो नज़ल थींदो हिते, ज़े खे मुंहिंजे ख़्याल में शद आहे, नज़ल या न, सॉरी शद न आहे, बसि नज़ल ई आहे, ठीकु आहे। नज़ल इहो नून ज़े लामा, ख़रज ख़राजीन। हाणे इनखे छा था कयूं? हीअ असां ॾिसी आयासीं त कीअं ठहियो पियो आहे न, हिनखे थोरो हिनखे चऊं था होमवर्क। वाजिबुनि माना ए होमवर्क, असां चवंदासीं दी होमवर्क, सॉरी अल वाजिब, हिनखे तन्वी न ईंदी अल सां, अल वाजिब, इहो जेको आहे माना इहो छा थींदो? इहो थींदो द होमवर्क। हाणे असां मूं केरु आहे जेको जॾहिं क्लास ख़तमु थिए त थोरी महिरबानी करे कोशिशि करे त हिननि में हिननि में जेको आहे न, इहे भरे वेही करे त कीअं इहे लफ़्ज़ कीअं ईंदो हिननि में, ठीकु आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि तमामु अहम आहे त असां कंफ्यूज़न थींदी त यानी वर्बल नाउन छा आहे? हिकु त हूंदो आहे नाउन, ॿियो आहे वर्बल नाउन।
इनखे मूंखे त काफ़ी अरसो लॻो सम्झण में, पर इनशा तव्हांखे सवलो करे मां सम्झायां त नाउन कंहिं बि शइ जो नालो थींदो आहे। अलाह माना नालो आहे, मोहम्मद नालो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़दीजत नालो आहे, कलम नालो आहे, मातली, स्कूल, अस्पताल, सोफ़ो, टेबल, घर, सभु नाला आहिनि, इहे सभु इस्म आहिनि। पर हिकिड़ा ॿिया नाला थींदा आहिनि, उहे छाजा नाला हूंदा आहिनि? शहर जा, माण्हुनि जा, शयुनि जा नाला न हूंदा आहिनि, उहे कम जा नाला हूंदा आहिनि। भई अखियूं ॾिसनि थियूं न, ॾिसण बि त कमु आहे न। हाणे ॾिसण खे असां नाउन न चवंदासीं, उनखे असां छा चवंदासीं? छो जो ॾिसण जो कमु थिए थो पियो, त इनखे असां कम वारो इस्म चवंदासीं। कम वारो इस्म त कुर्सी त बीठी आहे न पंहिंजी जाइ ते, ज़मीन बि बीठी आहे कुझु नथी करे, टेबल फ्रिज बि बीठी आहे, घर में मां ॾिसां थो साम्हूं पंहिंजे त फ्रिज बि पई आहे, कुर्सी बि पई आहे, इन्हनि जो को कमु कोन्हे को, बसि इहा इन ते माण्हू को वेहंदो त को कमु कंदो, वेहण जो कमु। पर कुर्सी कुझु न आहे, अस्पताल कुझु न आहे, नालो आहे छड़ो बसि। ठीकु, पर छा आहे? अखि बि नालो आहे। अखि छा आहे? जॾहिं ॾिसण जो कमु कंदी त उहो जेको ॾिसणु आहे उहो इस्म न जो, पर फेल जो नालो थींदो ॾिसणु। इन करे उनखे चइबो वर्बल नाउन, माना कंहिं कम जो नालो। हिकिड़ो थींदो आहे शइ जो नालो, ॿियो थींदो आहे कंहिं कम जो नालो। कीअं? रसूल छा कंदो आहे? पुॼाईंदो आहे, इहो पहुचाइणु, माना इन जो रसूल, बल्कि इहो अरबी जो आहे न, पर सिंधी में लिखूं त पहुचाइणु, न्यापो पहुचाइणु, उहो रसूल जो कमु आहे। पढ़णु, पढ़ाइणु, सिखणु, घुमणु, खाइणु, लिखणु, ॾिसणु, जंहिंमें लूणु ईंदो न, इहो सिंधी में इहो मस्तर आहे। हे इस्म आहे, हे मस्दर आहे। उमेद त ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। इहा ॾाढी अहम ॻाल्हि अथव, इनशा ताला हिनखे प्लीज़ ज़हन में रखिजो। न सम्झ में आयो हुजे त महिरबानी करे ग्रुप ते वरी सुवाल कजो, या डायरेक्ट मूंखे लिखी सघिजे थो पियो। हलूं था पिया आयत तक ते। अलाह पाक जॾहिं चैलेंज ॾिनी त हिकिड़ी आयत आणियो ऐं पंहिंजा शाहिद आणियो, पोइ छा हिते आयत ख़तमु थी वई? न, अलाह पाक अञा अॻिते थो हले पियो। इहो आहे क़ुर पाक, उनमें फ़हम करणु खपे, तदब्बुर करणु खपे, सम्झणु खपे। अलाह पाक ते थो चए फ़इल्लम तफ़अलू, इन नून जो आवाज़ न थींदो आहे हिते, साकिन थींदो, इदगाम कामिल थींदो आहे लाम सां। नून साकिन आहे त लाम सां इदगाम कामिल थींदो। फ़इल्लम तफ़अलू, जेकॾहिं न करे सघियो, या जेकॾहिं न कंदव इहा ॻाल्हि, त पोइ छा? फ़त्तकुन नार अल्लती, त डिॼो उन छा खां? बाहि खां। नार माना बाहि। बाहि हिन रंग में छो लिखियल आहे वाङणाई में? मोमनस आहे, बाहि मोनस आहे, तॾहिं हिते अल्लज़ी न आयो आहे, हिते अल्लती आयो आहे। छो जो मोनस लाइ अल्लती जो इशारो थींदो आहे। डिॼो उन बाहि खां, उन ॾे इशारो आहे, बाहि ॾे। अलाह पाक चए थो उन ॾाहे, उन खां इशारो आहे। फ़त्तकू माना डिॼो, अन्नार माना उन बाहि खां, अल्लती कहिड़ी? उहा बाहि जंहिंजो वक़ूद हन्नास वल हिजारत, ॿारणु, वक़ूद माना ॿारणु, ॿारणु माना कहिड़ी शइ आहे? अन्नास वल हिजारत, माण्हू ऐं पढ़णु। केॾी वॾी हिकमत जी ॻाल्हि आहे हिन में। माण्हू आहिनि जेके कुफ़र था कनि, उहे बि हुनजो ॿारणु आहिनि। वल हिजारत माना पढ़णु। पढ़णु जेको आहे न, उहो छा आहे? हे ॾिसो, पढ़णु, पढ़णु, उहे बि इन जो ॿारणु आहिनि। ऐं पढ़णु त इहे बुत ठाहींदा, माना इहे बुत बि तव्हां सां गॾु उन में किरंदा। ऐं ॿारणु ऐं बाहि में फ़र्क़ु हूंदो आहे। बाहि खे जॾहिं ॿारबो आहे न, त उन लाइ का ॿारण जी शइ खपंदी आहे। गासलेट जेको असां विझंदा आहियूं उन में, या पेट्रोल विझिजे बाहि ॿारण लाइ, उहे छा हूंदा आहिनि? उहे बाहि न हूंदी आहे, उहो बाहि जो ॿारणु हूंदो आहे। उहे बाहि खे दुखाईंदियूं बि आहिनि ऐं उनखे वधाईंदियूं बि आहिनि। ॿारणु इहो हूंदो आहे। जीअं जीअं ॿारणु उन में विझिबो, त तीअं तीअं बाहि वधंदी वेंदी। त उनजो ॿारणु माना जीअं काफ़रनि खे छुलबो या पथरनि खे, त तीअं बाहि वधीक वधींदी। हाणे इहो सूर मुल्क में बि ईअं आहे। सूर मुल्क में हिनजो बाक़ाइदे वधाहत कयल आहे। त जेको उहो हिन ते जॾहिं पढ़ंदासीं इनशा ताला, पर ॿारणु इहा शइ थींदी आहे। त जीअं हुन में ॿारणु वधीक पवंदो, तीअं बाहि वधंदी वेंदी। हुनजो अलाह साईं ईअं नथो चए त बाहि में पिया सड़ंदा, न, हुनजो ॿारणु। इहो क़ुर पाक जा लफ़्ज़ कमाल जा आहिनि न, इहा ॻाल्हि सिखण जी आहे। अल्लती वक़ूद हन्नास वल हिजार, उनजो ॿारणु छा आहे? माण्हू ऐं पढ़णु। उइद्दत लिल काफ़िरीन, उहा तयारु कई वई आहे कंहिंजे लाइ?
न मञींदड़नि लाइ, काफ़िरनि लाइ। हाणे जेकॾहिं ॾिसो हिकिड़ी छड़ो इहा ॻाल्हि हुजे हा, छड़ो हीअं हुजे हा हिते ॾिसो, फ़इलम तफ़लू जेकॾहिं अलाह पाक चए हा त, पर जेकॾहिं न तव्हां ठाहे सघंदव त पोइ डिॼो उन बाहि खां, हीअं आहे न। पर अलाह पाक हिते न, अलाह पाक हिकिड़ी ॿी इन सां गॾु शइ आंदी आहे, कहिड़ी? वलन तफ़लू। इन में तमामु वॾी अहमियत आहे। हिनखे वरी तव्हां क़ुर पाक खे खणी महिरबानी करे क्लास खां पोइ वरी कोशिशि करे हिनखे ॾिसजो। फ़इलम तफ़लू, जेकॾहिं न ठाहे सघो या जेकॾहिं इहो न करे सघो त अलाह पाक उनजी सज़ा या ॿुधाइण खां पहिरीं, नतीजो ॿुधाइण खां पहिरीं अलाह पाक चए थो वलन तफ़लू, ऐं हरगिज़ न करे सघंदव। ॻाल्हि ई ख़तमु। हरगिज़ न करे सघंदव। पोइ जेकॾहिं हरगिज़ न करे सघंदव ऐं तव्हां पंहिंजी ज़िद ते ई बीठा हूंदव त क़ुर जहिड़ी आयत बि नथा आणे सघो, उन जहिड़ी ॿी ठाहे बि न सघंदव, त पोइ हाणे नतीजो छा आहे? फतकुन्नार, इन बाहि खां डिॼो। कहिड़ी बाहि? अलती, उहा बाहि जंहिंजो ॿारणनि माण्हू ऐं पहण, उहा बाहि तयारु कई वई आहे कंहिंजे लाइ? काफ़िरनि जे लाइ। कीअं माना ठही आई हाणे? मुकमिल इंशाअल्लाह। क़ुर पाक जी ॻाल्हि मुकमिल, को इबहाम कोन्हे। पढ़ण हिकिड़ी ॿी ॻाल्हि, पढ़ण त हुन जा काफ़िर जे निस्बत सां त पढ़ण उन्हनि ॾे हुया, पर पढ़ण में क़ुर पाक जी हिकमत ॿी बि आहे। छो? पथरनि में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, पथर हीट घणी न ॾींदो आहे हरू भरू, जीअं काठी वारी आहे न बाहि, हुन में हीट घणी हूंदी आहे, पर पथर बाहि खे रखंदो वधीक देरि ताईं आहे ऐं फैलाईंदो आहे। इहो मां हिन विकीपीडिया में ॾिठो पए, ऐं मां अंग्रेज़ी में थो पढ़ां, सभिनी खे सम्झ में ईंदो। वुड फायर्स typically produce more direct heat due to the combustion of wood as a fuel. ठीकु आहे? पर पथरनि में छा हूंदो आहे? स्टोन्स। साईं कंहिंजो वीडियो ऑन आहे ऐं कंहिंजो ऑडियो ऑफ आहे त माना ऑन आहे त प्लीज़ ऑफ कयो, ऐं वीडियो बि ऑफ कयो। ठीकु। ऐं पोइ स्टोन्स में छा चयो वियो आहे? प्राइमरली सर्व एज अ कंटेनमेंट स्ट्रक्चर। इहे रखंदा आहिनि पाण में बाहि, माना काफ़ी देरि ताईं, for the fire and can help retain and distribute heat but do not generate heat themselves. उहे पाण हीट जनरेट कोन कंदा आहिनि, पर उहे रिटेन कंदा आहिनि ऐं कंटेन कंदा आहिनि ऐं डिस्ट्रीब्यूट कंदा आहिनि, वधाईंदा। इन में वॾी ॾिसो न, इहा बि वॾी ॻाल्हि आहे त उन में माना घणी देरि ताईं बाहि रहंदी आहे। तूं 24 खां 29 ताईं इनशा ताला पंहिंजो टाइम थींदो थो वञे। हाणे इन में छा आहे साईं, म्यूट कयो माण्हुनि खे प्लीज़ अदा। आयतूं 24 खां 29, इन में ॿ ॻाल्हियूं ईंदियूं, मोमिननि खे ख़ुशख़बरी ऐं मच्छर जो मिसाल। हाणे अलाह साईं सॼे मोमिननि खे ख़िताब करे वियो, चैलेंज बि ॾेई वियो। हाणे छा थो थिए? काफ़िरनि लाइ ॿुधाई त जेकॾहिं तव्हां नथा मञो क़ुर खे त तव्हां लाइ अज़ाब आहे। ठीकु, हुन बाहि जो। पर जेके आयतुनि खे मञनि था पोइ उन्हनि लाइ छा आहे? अलाह पाक जॾहिं बि काफ़िरनि जो ज़िक्र कंदो त मोमिननि जी ॻाल्हि कंदो, मोमिननि जी ॻाल्हि कंदो त न मञींदड़नि जी, त न मञींदड़नि जी ॻाल्हि बि कंदो। कमाल जो बैलेंस हर ॻाल्हि में। अलाह पाक मोमिन लाइ थो चवे बशर लज़ीन, ऐं बिशारत ॾे ऐं ख़ुशख़बरी ॾे। बशारत माना ख़ुशख़बरी, या बशारत चइजे, ऐं ख़ुशख़बरी ॾे कंहिंखे आमनू। ई म्यूट न आहिनि थियल माण्हू, आवाज़ पियो थो अचे ॾाढो। म्यूट थिया हाणे, ठीकु आहे। हाणे कंहिंजो ज़िक्र थो अचे? मोमिननि जो, सभिनी जो थी वियो। हाणे मोमिननि जी ॻाल्हि कहिड़ी आहे? जेके ईमान आणनि था, बशर लज़ीन, ऐं ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जिन, लज़ीन उन्हनि खे जिन आंदो ईमान, आमनू, अञा ॻाल्हि हले थी, मुकमिल न थी आहे। अमिल सालिहात, ऐं चङा कम कया। ख़ुशख़बरी कंहिंजे लाइ आहे? आमनू व अमिल सालिहात। सूरह वल असर में छा आयो आहे? सभु खसारे में आहिनि। वल असर, ज़माने जो कसम आहे। इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान खसारे में आहे। इल्ला, सवाइ उन्हनि जे, अल्लज़ीन, उन्हनि जिन
आमनू अल्लाह ते ईमान आंदो, रसूलनि ते ईमान आंदो, आमनू किताबनि ते ईमान आंदो, व अमिलु सालिहात, अमल साले कया। ईमान छड़ो काफ़ी न आहे। ईमान हाणे हज ते त ईमान आहे, मां हज ते वञा थो न, न त हज ते मूंखे ईमान न हुजे, मां हज ते छा लाइ वञा? उमिरि ते मां छा लाइ वञा? रोज़ो मां छा लाइ रखां? निमाज़ छा लाइ पढ़ां? ईमान आहे न। ईमान वारनि खां ख़ुशख़बरी थी वई छा? यस आहे, पर हुन सां गॾु ॿी ॻाल्हि आहे, अमिल सालिहात। अमल साले में हज उमिरो ज़कात सभु अची थी वञनि, पर ॿिया कम बि अची था वञनि। नेकी जा कम, इंसाननि सां चङाई करणु, ॿारनि सां, वालदेन सां, भेण भाउ सां, दोस्तनि सां, ग़रीबनि सां, यतीमनि सां, उन्हनि खे ख़ुशख़बरी आहे। अन लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल अनहार, कहिड़ी ख़बर ख़ुशख़बरी आहे त उन्हनि लाइ बेश्त आहिनि जिन जे हेठां वायूं वहनि थी पयूं। हाणे अलाह पाक हिते बि चई सघे पियो त लहम जन्नातिन, उन लाइ जन्नत आहे, पर हर वक़्तु अलाह पाक जन्नत जन्नत जी ॻाल्हि कई आहे त बेस्ट ॿुधाई आहे ॻाल्हि। कहिड़ी? तजरी वहनि थियूं पयूं मिन तहत, उन जे हेठां अल अनहार, नहरूं। नहरूं, नहर हिकिड़ी न, नहरूं। असां छड़ो हिकिड़ो असांखे बंगलो जेकॾहिं घणे सुठो मिली वञे, बहितरीनु बंगलो ज़मीन ते जेकॾहिं किथे मिली वञे, पर उहो ई साॻी बंगलो ओड़ो ई ठहियलु जेकॾहिं के टकरी ते वहे वठे, थोरो मथां ई ते हुजे त हुनजी क़ीमत वधी वेंदी। वरी ओड़ो ई जे कंहिं घाटे बाग़ में हेठों जेको ज़मीन में नहर बि वहंदी हुजे ऐं मथे कोई अहिड़ो साॻियो बंगलो ठहियलु हुजे अहिड़ो, हुनजी क़ीमत अञा वधी वेंदी। बल्कि मथे ठहियलु हूंदो, उन घटि बि ठहियलु हूंदो, माण्हू उहो वठंदो, चवंदो इहो ख़ूबसूरत आहे। त अलाह पाक जन्नत जो नज़ारो इहो पेश कयो आहे, जन्नातिन तजरी मिन तहत अल अनहार, जंहिंजे हेठां वायूं थी वहनि। केॾी ज़बरदस्त जेका मंज़र कशी आहे। पोइ छा थींदो? कुल मां रुज़िक़ू मिन्हा, जॾहिं उन मां को बि वियो खाॼ लाइ ॾिनो वेंदो उन्हनि खे, तंहिं महिल पिया चवंदा छा? आलू हाज़ल रुज़क़ना मिन क़ब्ल, हीअ त असांखे अॻु में ई असां मिलियो आहे असांखे इन जहिड़ो ई। पोइ छा कबो? वो उतो बि मुतशाबिहा, ओड़ो जहिड़ो उन्हनि खे ॿियो ॾिबो। वलम फिया अज़वाज मुतहरतुन, ऐं उन्हनि लाइ मंझंदि पाक ज़ालूं आहिनि। वम फिया ख़ालिदुन, ऐं मंझंदि सदाईं रहंदा। हीअ बशीर जेको आहे न, बिशारत जेको आहे नबीअनि जो कमु आहे, बिशारत ॾियणु। बशीरुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जो नालो हूंदो आहे। ॿियो मुतशाबिहन, मेवा त हिक जहिड़ा मिलंदा, पर ज़रूरी न आहे त ज़ाइक़ो साॻियो हुजे, ज़ाइक़ो। हुन खां पोइ हिन ॿिनि आयतुनि ते तमामु गौर करिणो आहे असां, बिफोर असां एंड कयूं पंहिंजो। बशीर लज़ीन आमनू वामिलु सालिहात, इहो अहम ॻाल्हि आहे बिशारत जे लाइ, त ॿ ॻाल्हियूं हुजनि। ऐं टी ॻाल्हि असांखे अहम इहा हिन में नोट करणी आहे, वम फिया ख़ालिदून, ऐं मुंहिंजा सदाईं रहंदा। असां सदाईं रहण जी कंडीशन जेका आहे उहा पूरी कयूं पंहिंजी लाइफ में, त असां जेके सदाईं रहंदासीं त उहा शइ असांखे हुजे न, या असां अहिड़नि ख़ुराफ़ात में पइजी था वञूं जो असां अमल साले खे छॾे था ॾियूं। के त माण्हू ईमान खां निकिरी था वञनि, जिन सां माण्हुनि सां बहस कयो, साईं मुस्लमानी खे छॾियो, इंसानियत ते अचो। साईं मुस्लमानी जी ॻाल्हि न कयो, छॾियो साईं ईमान जी ॻाल्हि, इंसान जी ॻाल्हि कयो। बाबा तव्हां मूंखे ॾिसी ईमान तो छो था फिरो? मुंहिंजे अमल खे ॾिसी करे मां अमल सही नथो कयां, मुंहिंजी ख़राबी आहे, पर ईमान जो मतिलबु त तव्हां जो मतिलबु इहो न आहे त तव्हां मूंखे ॾिसी तव्हां चओ त ईमान जी अहमियत कोन्हे, का अमल साले जी अहमियत कोन्हे, इंसानियत आहे। भई इंसानियत जो को मॉडल ॾियो, इंसानियत जो मॉडल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को ॿियो आहे? मुमकिन ई कोन्हे को। ऐं हर दौर में तव्हां ॾिसो, जंहिं दौर में नबी आहे उहो बहितरीनु मॉडल आहे, त इस्लाम खे कीअं न वठूं? इंसान ज़ाती इंसानियत खे वठंदासीं त असांखे ऑटोमेटिकली असां इस्लाम खे वठी छॾींदासीं, छो जो इंसानियत इस्लाम खां मथे कहिड़े ॿिए मज़हब में तव्हां ॾेखारे छॾियो। ॿिया मज़हब तव्हांखे टीचिंग थकणी सुठी जेके ॾींदा हुजनि, पर अमल त ॿियनि जा बि ख़राब आहिनि कंहिंजा, असां उन ते वेंदासीं कोन। पर टीचिंग जॾहिं तव्हां कंपेयर कंदव त तव्हांखे वरी बि इस्लाम में जेके जेके बि आया आहिनि नबीअनि जा या क़ुर में माना जेके किताबनि में ॻाल्हियूं उहे सभु बहितर आहिनि, जेसिताईं उहे क़ुर जे किताबनि में चेंज थियल न ॻाल्हियूं हुजनि त माण्हुनि जूं। ठीकु, अलाह जे किताब में सभु ॻाल्हियूं बहितर, सभु तइलीम बहितर, ऐं नबियुनि जी तइलीम बहितर। उहा ई इंसानियत आहे जो असां नबियुनि जे, हाणे त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, माना उन ते ई हलणो आहे। इहा ई बहितरीनु इंसानियत जो मिसाल आहे। इन अलाह, पोइ अलाह पाक मिसाल थो ॾे, जेके माण्हू इहे जेके अॻु में मिसाल आया न, त इन ते वरी काफ़िरनि एतिराज़ कया। पोइ अलाह पाक चए थो त इन अलाह ला यस्तही, अलाह हया शर्म न कंदो आहे। ऐं यदरिब मसल मां बाउदतन, त मां नंढो को मिसाल ॾे, चाहे उहो मच्छर जो छो न हुजे, बेशक अलाह शर्म न कंदो आहे मिसाल ॾियण खां,
मच्छर या उन खां बि वधीक, यानी भले मच्छर को नंढो हुजे, पोइ ही वॾा ज़बरदस्त क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि। फअम्मल लज़ीन आमनू व हिते आहे वअम्मल लज़ीन कफ़रू, हिन सां आयो आहे फअम्मल लज़ीन आमनू सां फयअलमून, वअम्मल लज़ीन कफ़रू सां फयक़ूलून। फयअलमून न थियो माना ॼाणनि कंहिं ॻाल्हि खे, फयक़ूलून मां चवणु मुंहिंजो ज़रूरी न आहे त सही हुजे, मां चई ग़लति बि सघां थो, पर इल्मु जॾहिं हूंदो मां जॾहिं इल्म सां का ॻाल्हि कंदुमि माना त माना यकीन सां कयां। पोइ अलाह पाक चए थो त पोइ जिन ईमान आंदो आहे, जिन ईमान आंदो आहे उहे ॼाणंदा आहिनि, चवंदा न आहिनि, उहे ॼाणंदा आहिनि, उहो संदन पालण वटां आयल सच आहे। ऐं जिन इनकार कयो वअम्मल लज़ीन कफ़रू, इनकार कयो से छा कंदा आहिनि, चवंदा न आहिनि, माना ॼाणंदा न आहिनि पर चवंदा आहिनि, फयक़ूलून माज़ा अरदल्लाहु बिहाज़ा मसला, इन्हनि मसल ॾियण में अलाह जो मतिलबु छा आहे। पोइ अलाह पाक चए युदिल बि कसीरा व यादी बि कसीरा, अलाह भुलाईंदो आहे घणनि माण्हुनि खे मिसाल ॾियण सां, ऐं या माना छा चवंदा आहिनि यादी बि कसीरा, ऐं घणनि खे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। वमा युदिल बि इलल फासिकीन, ऐं न भुलाईंदो आहे मगर सवाइ नाफ़रमाननि जे। मसइलो छा आहे त अलाह पाक कंहिंखे गुमराह कोन कंदो आहे, पर अलाह पाक ॾिसो जीअं जीअं आयत आई ईंदी वेंदी, ईमान वारो उन ते यकीन कंदो त उनजो पुख़्ता थींदो ईंदो ईमान। जिन खे इनकार आहे, हिकिड़ी आयत जो इनकार आहे, मथां ॿी आयत जो इनकार, टीं आई त टीं जो इनकार, पोइ हुनजो ज़िद वेंदो वधंदो, पोइ चवंदा वेंदा इहो बि सही न, इहो बि सही न, इहो बि सही न, त पोइ नाफ़रमानी वधी त माना गुमराही वधी न उन्हनि जी पंहिंजी पाण जे करे। मच्छर जो मिसाल ॾिसो केॾी अजीब ख़लक़त आहे, केॾो हिन में निज़ाम आहे, हिननि जा त सभु शइ जा नाला हिननि कढी लखी ठाहिया आहिनि, उन वक़्तु नाला कोन हुया या कुझु बि, कमाल त न आहे, सॼो मैकेनिज़म हिन जो आहे, पर इन खां वधीक नंढी मख़लूक बि आहिनि, खोड़ आहिनि, तव्हां पाण सम्झो। हाणे अल्लज़ीन यनकुदून अहदल्लाहि मिन बअदि मीसाक़ी, उहे जेके भञंदा आहिनि अलाह जो अंजाम हुनजे पके करण खां पोइ, हिकिड़ो त अलस्तु बिरब्बिकुम वारो, जॾहिं जॾहिं कन पयोम छा सां फरमायो आहे अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पयोम कालू भला कलबसी, तॾहिं तित चयोम, त उहे वाइदो असां करे आया आहियूं, उहो इनकार कंदा आयतुनि जो, माना अलाह सां वाइदो ख़िलाफ़ी कयूं। ॿियो वाइदे ख़िलाफ़ी उहा जेको अलाह पाक जेको हुकुम कयो आहे त पंहिंजे माइटनि मिटनि सां तालुकात न छिनो। असां वटि हर माण्हू ॿिए ॾे ॾोह ॾींदो, पंहिंजे माइटनि खे छिनण जो सॼी उन्हनि खे सबबु हूंदो त मां माइटनि सां छो नथो ॻाल्हायां, छो नथो, छा हू कनि था पिया, पाण खे न ॾिसंदो त मां में हिकिड़ी ख़राबी आहे। अलाह साईं असांखे हिमत ॾे त असां सच खे क़बूलियूं ऐं पाण खे बहितर कयूं, ॿियनि ते तनक़ीद जे बजाए। वरी कुम हिते बि आयो आहे, हाणे आख़िरी आयतुनि कैफ़ तकफुरून बिल्लाह, अलाह पाक वॾो चैलेंज इहो बि आहे त अलाह पाक चए थो तव्हां अलाह ते कीअं था इनकार कयो या उनखे कीअं नथा मञो। वकुंतुम अमवातन, तव्हां जॾहिं फौत थियल हो, कोन हुयो, मौल हुयो, फअहयाकुम, तव्हांखे जीआरियईं, सुम युमीतुकुम, वरी तव्हांखे मारींदो, सुम युहयिकुम, वरी तव्हांखे जीआरींदो, सुम इलैहि तुरजऊन, हिते टाइपो थियल आहे, तुरजऊन ता ईंदी हिते, पोइ वापसि उन्हनि मोटाए वेंदो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। कमाल आहे, जॾहिं इहा ई शइ असांजी आहे, हक़ीक़त कहिड़ी आहे, असां कुझु बि न आयासीं, रूह ख़लक़ी, रूहनि खे मारे, वरी असांखे पीउ माउ जे थ्रू जीआरियईं, वरी असांखे मारींदो, पोइ वरी अलाह ॾे मोटणो आहे। असांजी हैसियत इहा आहे, पोइ अलाह खे न मञूं त न। आख़िरी आयत आहे हुवल्लज़ी, केरु अलाह आहे जेको अलाह रब ॿुधायो ऐं कंहिंखे मञिणो आहे, जेको असांजे ज़िक्र हले थो पियो, हुवल्लज़ी, उहो ई अलाह आहे, ख़लक़ लकुम मा फिल जमीआ, होॾे लकुम चई त जेको तव्हांखे पैदा कयईं, हिते छा कयईं, ज़मीन जो उते बि ज़िक्र आयो त उनखे फ़र्श कयईं, हिते ज़मीन में कहिड़ो ज़िक्र आयो आहे, लकुम मा फिल अर्द जमीआ, जंहिं पैदा कयो तव्हांजे फ़ाइदे लाइ सभु शयूं जेके ज़मीन में, सुमस्तवा इल समाए, आसमान ॾे पोइ तवजो ॾिनई, फसवा हुन, उनखे बहितरीन करे बीहारी, पूरो बराबरि करे बीहारी। आहे को नुक्स नज़र अचे थो? सूरह मुल्क में इहा ई आहे न, फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर, तव्हांखे को नुक्स अचे थो? न, तव्हांजी नज़र झुकी मोटंदी, तव्हांखे नुक्स नज़र न ईंदो अलाह जे ख़लक़त में। फसवा हुन, तव्हांखे बराबरि बीहारी, सभु समावात, सभु माना सत ई सामान करे, सत आसमान करे, बाबा बिल्कुलु शइ अली, उहो ई ॼाणंदड़ आहे बहितरीन। हिते बि कुम आयो आहे ऐं ख़लक़ जो आयो हिते, हीअ कुम जी हिते शेयर कंदासीं, तव्हां महिरबानी करे ज़मीर मुतसिल आहे जेको आहे ज़मीर हिनखे ॾिसजो, हीअ वरी मोहनिस लाइ आहे, हीअ मुज़कर लाइ, हीअ मोहनिस लाइ, गाइब मुतकलिम
ऐं हाज़िर टे में थींदा आहिनि। ऐं जॾहिं असां कम्यूनिकेशन कंदा आहियूं त पोइ इहे डायलॉग में हीअं इस्तेमालु कबो आहे, हो जीअं लिखियलु हो इहो इनशा ताला हिन में बि जेको सबक़ु आहे उहो हाणे हिनखे हिन में असां तव्हां शेयर कंदासीं। इहो इसम खे पोइ सम्झंदासीं वरी कॾहिं, हाणे टाइम कोन्हे, टाइम ख़तमु था कयूं पंहिंजो हिते। ज़बरदस्त शइ आहे सम्झण जे लाइ। अलाह पाक दुआ था कयूं त अलाह पाक खे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण सिखण में का ग़लती थिए त अलाह माफ़ फरमाए। आमीन। बरकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। व्हाट यू से रासा या अमजद साहब जेको बि सही जेको आहे असां अल्हम्दुलिल्लाह।